ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 14 अध्याय में ॾिठो हो त कश्यप देव जूं 2 स्त्रियूं 2 अर्धांगिनियूं हुयूं। हिकिड़ी जो नालो दिति ऐं ॿी जो नालो अदिति हो। दितीअ मां दैतनि जी पैदाइश थी ऐं अदितीअ मां देवताउनि जी पैदाइश थी। दिति हमेशह इहो चाहींदी हुई त मुंहिंजा पुट सुर्ग जो राज कनि, लेकिन उन्हनि जे सुभाउ में काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार वग़ैरह हुअण सबबा उन्हनि खे कॾहिं बि सुर्ग जो राज न मिलियो ऐं देवताऊं सुर्ग ते राज कंदा रहिया। तॾहिं दिति पंहिंजे पति कश्यप देव खे चयो त मूंखे को अहिड़ो ज़बरदस्त ऐं बलवान औलाद करे ॾे, को अहिड़ो पुटु ॾे जेको देवताउनि खे जीते सुर्ग में राज करे। कश्यप देव मुनीअ खे इहा ॻाल्हि न वणी, लेकिन दितीअ जी घणी शेवा करण सबबा उन चयो त जीअं तूं घुरीं थी ईअं ई थींदो। पोइ हिकिड़े ॾींहुं दिति शाम जो संजाए जे वक़्तु कश्यप देव मुनीअ खे चयो त भोग विलास कयूं, लेकिन कश्यप देव मुनीअ चयो त संजाए जे वक़्तु ऐं सुबुह जे असर जे वक़्तु भॻवान जो गुणगान ऐं सिमरन करणु घुरिजे। हीउ वक़्तु भोग विलास करण लाइ चङो न आहे। लेकिन दितीअ ज़बरदस्ती कई ऐं आख़िरकार लाचार थी कश्यप देव मुनी भोग विलास कयो ऐं चयो त जेके 2 पुट तोखे थींदा उहे तमामु घणा बलवान ऐं ज़बरदस्त थींदा। उन्हनि खे को बि देवता जीते न सघंदो। ख़ुदि परमेश्वर श्री नारायण भॻवान उन्हनि खे मारण लाइ अवतार धारण कंदो। तॾहिं दिति ॾाढी उदास थी रोअण लॻी त मूं ईअं न थे घुरियो त मुंहिंजा पुट मरी वञनि। मूं सिर्फ़ु इहो थे चाहियो त मुंहिंजा पुट तमामु घणा बलवान हुजनि ऐं उहे सुर्ग में राज कनि। पोइ आख़िर में कश्यप देव मुनी चवनि था त तूं ॾुख न कर, हाणे जेको थियणो हो सो त थी वियो, लेकिन तुंहिंजो पोटो अहिड़ो थींदो जंहिंजी रक्षा करण लाइ भॻवान पाण अवतार धारण कंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 15 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे संत कुमार जो नारायण जी जे दरबाननि जय ऐं विजय खे श्राप ॾियणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जंहिं वक़्तु कश्यप मुनीअ जो ॿिज दितीअ जे गर्भ में पियो, तंहिं वक़्तु जय ऐं विजय जे तेज सां जेके गर्भ में आया हुआ, देवताउनि खे अहिड़ो डपु थियो जो हू ईअं सम्झणु लॻा त को दुश्मन असांजे मारण वास्ते हलंदो थो अचे। अहिड़ी तरह जॾहिं घणी फ़िक्र थियण सबबु देवताउनि जो मन किथे न लॻो, हर रोज़ु ताक़त उन्हनि जी घटिजणु लॻी। तॾहिं इंद्र ऐं ॿियनि देवताउनि ब्रह्मा जी खे वञी चयो त हे महाराज, तव्हां जगत कर्ता आहियो ऐं सभिनी जीवन जे दुख ऐं सुख थियण वारो हाल अॻु में ई ॼाणंदा आहियो, ऐं हिननि ॾींहंनि में असांजो मन ॾाढो डिॼे थो, सॼो डप खां भरियो पियो आहे। उन जो कहिड़ो सबबु आहे, सो कृपा करे ॿुधायो। देवताउनि जी ही ॻाल्हि ॿुधी ब्रह्मा जी चयो त ए इंद्र, नारायण जी जे दरबाननि जय ऐं विजय जनम वठण वास्ते दितीअ जे पेट में वासो कयो आहे। तंहिं करे उन्हनि जे तप ऐं तेज खां तव्हांजी ताक़त घटिजी ही हाल थियो आहे। ही ॻाल्हि ॿुधी देवताउनि चयो त हे महाराज, उन्हनि जे गर्भ में अचण ते असांजी ही दशा थी आहे त उन्हनि ॿिन्ही जे पैदा थियण ते असांजो कहिड़ो हाल थींदो। ए महाप्रभु वेंकटवासी लोक
वेंकट में रहंदड़ त जनम मरण खां छुटल आहिनि। तिन वरी वेंकट जो सुख छॾे दैतकी बुत में जनम वठण छाकाणि क़बूलियो आहे। उन जो हाल ॿुधायो जंहिं में असांजो सिंसो लही वञे। ब्रह्मा जी चयो त हिकिड़े ॾींहुं लक्ष्मी ॾाढे प्रेम सां घणनि बानियनि जे हाज़िर हुजण ते बि नारायण जी जे बदन ऐं भुजाइनि खे पंहिंजे हथ सां चंदन ऐं इत्र लॻायो थिए ऐं पार ब्रह्म परमेश्वर वेंकट में जिते सभु मकान सोन ऐं जराए सां तमामु चङा ठहियल आहिनि, रतन सिंघासन ते वेठा हुआ। उन वक़्तु जगत माता ही वीचार कयो त श्याम सुंदर जूं भुजाऊं ॾिसण में तमामु ख़ूबसूरत ऐं नाज़ुक मालूम थियनि थियूं ऐं मूं अॼु ताईं उन्हनि हथनि जो ज़ोर कॾहिं बि न ॾिठो आहे। ख़बर न आहे त उन्हनि में कुझु ज़ोर बि आहे या न। नारायण जी त अंतर्यामी आहिनि। उन्हनि संदसि मन जो हाल सम्झी लक्ष्मी जीअ खे पंहिंजे ज़ोर ॾेखारण वास्ते ही वीचार कयो त सवाइ जय ऐं विजय जे जेके मुंहिंजा दरबान आहिनि, ॿियो कोई हिकिड़ी साअत बि मुंहिंजे भुजाइनि जो बल न सही सघंदो। उन करे हिननि खे दैतकी जनम में पैदा करियां ऐं उन्हनि सां लड़ाई करे पंहिंजी भुजाइनि जो बल लक्ष्मी जी खे ॾेखारियां। तंहिं लाइ वेंकटनाथ जय ऐं विजय जो ज्ञान बदिलाए छॾियो। उन सबबु करे उन्हनि 3 दफ़ा दैतकी शरीर में जनम वरितो। उन्हनि जो दैतकी बुत में पैदा थियण जो ही सबबु आहे त हिकिड़े ॾींहुं सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार चारई भाइर जिन खे ख़ासि महिलात में कंहिं बि वक़्तु वञण जी का बि रोक न हुई, से नारायण जी जे दर्शन करण वास्ते वेंकट में विया। उन ॾींहुं परमेश्वर जी इच्छा सां जंहिं जो हाल मथे लिखियल आहे, जय ऐं विजय दरबाननि चित्रभुजी रूप सतें मारीअ ते संत कुमार ऐं ॿियनि रखेश्वरनि खे अंदरि वञण जी मना करे चयो त नारायण जे महल में सिवाइ पुछण जे न वञणु घुरिजे। ही ॻाल्हि संत कुमार जी क्रोध करे चयो त ए मूर्ख, असांखे वेंकटनाथ कॾहिं अंदरि वञण जी मना न कई, छाकाणि त हू हमेशह ॿियनि खां ब्राह्मणनि जो आदर सम्मान ज़्यादा कंदो आहे। ही सभु तव्हांजी शरारत आहे जो असांखे रोकियो था। जेतोणीकि वेंकट में काम, क्रोध, लोभ, मोह दख़ल नथो करे सघे, पर तव्हां जो असांजी बेइज़ती करे असांखे क्रोध ॾियारियो आहे। उन करे असां परमेश्वर खां घुरूं था त तव्हीं ॿई मृत्यु लोक में जिते लोक काम, क्रोध, लोभ, मोह ऐं अहंकार सां भरियल रहंदा आहिनि, उते दैत जीवन में वञी पैदा थियो। ही श्राप ॿुधी जय ऐं विजय जो हेठि हलियो वियो ऐं डोरी संत कुमार जी जे चरणनि ते किरी रोई हथ जोड़े चवण लॻा त हे महाराज, असां भायूं था त असांजा खोटा ॾींहं आया आहिनि जो असां खां अहिड़ो पाप थियो आहे। हाणे असांजो अपराध खिमिया करे ॿुधायो त दैत जूण खां असांजो छुटकारो कॾहिं थींदो। इहे दीन वचन ॿुधी संत कुमार जी चयो त असांजो श्राप कंहिं बि तरह मोटी नथो सघे ऐं ख़बर न आहे त असांजे सुभाउ में क्रोध छो अची वियो। हाणे तव्हां ॿिन्ही भाइरनि खे 3 भेरा माता जे पेट मां दैत जीवन में पैदा थियणो पवंदो ऐं 3 दफ़ा त्रिलोकीनाथ अवतार वठी जॾहिं तव्हांखे पंहिंजे हथ सां मारींदो तॾहिं तव्हांजो उद्धार थींदो। पोइ तव्हीं वरी पंहिंजी जॻह ते वेंकट में ईंदा। जंहिं वक़्तु संत कुमार जय ऐं विजय खे ईअं चई रहियो हो, तंहिं वक़्तु वेंकटनाथ ही हाल ॿुधी संत कुमार जी जे आदर सम्मान करण वास्ते नंगे पेरनि लक्ष्मीअ समेत ॿाहिरि निकिरी आयो ऐं संत कुमार जी जे चरणनि ते किरी चयो त हिननि ॿिन्ही मुंहिंजे दरबाननि खां वॾो ॾोह थियो आहे जो उन्हनि तव्हांखे रोकियो आहे। मुंहिंजी लक्ष्मीअ खे तव्हां खां कुझु बि पर्दो कोन्हे। स्त्रियुनि खे पर्दो त पाप जी जाइ ते करणु घुरिजे। ही आदीनताई वेंकटनाथ जी ॾिसी संत कुमार जी पंहिंजे मन में चयो त कहिड़ी न वॾाई नारायण जीअ में आहे जो जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जे चरणनि जो ध्यानु
ब्रह्मा जी, श्री शिव जी ऐं ॿिया देवताऊं ऐं नारद मुनि ऐं ॿिया रखेश्वर ऐं ज्ञानी वग़ैरह पंहिंजे हिर्दे में रखण सां भवसागर पार लंघे कृतार्थ थियनि था। ऐं जंहिं आदि पुरुष भॻवान टिनी लोकनि खे पैदा कयो आहे, जंहिं जे भॼन ऐं सुमिरण करण सां असां ही वॾाई पाती आहे, सो असांजे चरणनि ते किरी एतिरी आधीनता थो करे। भला कीअं न ही ईअं करे, जंहिं पंहिंजो नालो ब्रह्मण्य देव रखायो आहे ऐं ही ब्राह्मणनि जो सत्कार ॾाढे प्रेम सां कंदो आहे। न त संदसि कहिड़ो मतिलबु हो जो मूं जहिड़े ग़रीब ब्राह्मण ते एतिरी दया करे हा। ही सभु कृपा उन करे थो करे त दुनिया जा माण्हू ही वार्ताऊं ॿुधी ब्राह्मणनि जी शेवा ऐं आदर भाव कनि। अहिड़ो वीचार करे संत कुमार जी त्रिलोकी नाथ खे हथ जोड़े चयो त हे दीनानाथ, मूं क्रोध जे वश थी तव्हांजे शेवकनि खे श्राप ॾिनो आहे, सो दया करे मुंहिंजो अपराध माफ़ करियो ऐं पंहिंजे चरणनि जो ध्यानु मूंखे ॾियो, जंहिं में वरी कॾहिं असांखे क्रोध न अचे ऐं को बि जीव असांजे हथां दुख न पाए। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, हिन कथा मां पाण खे कहिड़ो सबक़ु हासिल करणु घुरिजे, उन जो जवाबु मूंखे मैसेज, वॉइस मैसेज या कमेंट करे ॿुधाइजो। तव्हांजे जवाब जो इंतज़ारु रहंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 15 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।